जन सके पैसा ॾियो हाणे पैसा ग़रीब माण्हू किथां ॾे न हिननि खे किताब ॾे हिननि खे पढ़ाइनि सलो वञनि बसि वरी मोकिले छॾंदी पैसा कोन खणी हाणे असीं ग़रीब माण्हू किथां ॾियूं पेट खाऊं जा ॿारनि खे स्कूल जी पढ़ाई लाइ ॾियो सरकारी स्कूल आहिनि हुननि जी पढ़ायूं कनि घणा पैसा घुरिया अथनि हिननि खां कंहिंखां 50 कंहिंखां 100 कंहिंखां 70 कंहिंखां ईअं पिया वठनि कोई हिकिड़ो त मुक़ररु कोन कयो अथनि अच्छा कंहिंखां 50 रुपया चवनि जे ॿार न ॾियनि का 20-30 ॾियनि त चढ़ पोइ पढ़ो छो था निकिरो ॿार पुट तव्हां खां मिस घुरिया आहिनि छा बि चए तव्हांखे ₹100 ॾियो त असां मुंहिंजा सोचे त मिस असां ग़रीब पैसा आहिनि कोन थी पोइ पढ़ो छो त पोइ रुॻो तव्हां खाधे लाइ था अचो न पोइ निकिरो अञा वरी बि सुबुह अचनि थियूं त वरी रोक खाधो खायो ई वञनि वरी ऐं जेके ॿियनि जी स्कूलनि जी टीचर आहिनि उहे उन्हनि खां 1000 रुपया वठो उन्हनि खे ॿोटरा किताब अञा भरियो बि अच्छा जेके ॿियूं मिसूं जेके अचनि थियूं उन्हनि खां घणा था वठनि उन्हनि खां 1000 रुपया वठनि 1000 रुपया वठनि ऐं हिकु कटा ॿ कटा फुल किताब अञा भरे ॾियो छॾीनि कंहिंखां 1000 कंहिंखां 2000 1500 अञा वठनि कटा भरे ॾींदियूं वञनि अच्छा सही सही जी जी सॼे स्कूल जी सफ़ाई बि असां था कयूं असांखे चए थी तव्हां 50 रुपया खणी अचो पोइ किताब ॾींदासीं न त पढ़ो छो थी अच्छा ॿियो सफ़ाई वग़ैरह तव्हां कराईंदियूं सफ़ाई वग़ैरह असां सभु पाण कंदा आहियूं स्कूल जी हा चंदियूं पाण चंदियूं तव्हां ॿार संदा वाशरूम बि असां खां धोराईंदियूं अच्छा संदा जेके वाशरूम तव्हां खां धोराईंदियूं उहा बि असां खां अमा तव्हां हिन वारे छा चवंदो त हे ॿारनि खां जेको ई कराइनि ॿियूं सफ़ाई वग़ैरह कराइनि ॿियूं इहो ॿारनि सां सुठो कोन था कनि ॿार तालीम लाइ पढ़ाई लाइ था वञनि या सफ़ाई लाइ कोन ॿार भंगी त कोन्हनि के